अस्सलाम वालेकुम दोस्तों, मुझो नालो है कमर ज़मान हमनानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो HTV हमनानी TV यूट्यूब चैनल। जियां तो दोस्तों तव्हां सभिनि खे ख़बर हूंदी त कल्ह राति सिंध टीवीअ ते मुंहिंजो हीरो टेली फिल्म रिलीज़ थी चुकी है। दोस्तों ये तमामु ज़बरदस्त फिल्म है, मूं ॾिठी है। ऐं दोस्तों अॼोको मुंहिंजो ही वीडियो भी इन फिल्म के बारे में है। दोस्तों इन फिल्म में जेके मिस्टेकूं थियूं आहिनि, अॼोको मुंहिंजो वीडियो उन मिस्टेकनि जे बारे में है। दोस्तों यादि रखिजो त हीअ मिस्टेकूं सिर्फ़ु फिल्मी मिस्टेकूं आहिनि, ना के पर्सनल मिस्टेकूं आहिनि, तंहिं करे हिननि मिस्टेकनि खे पर्सनल न वठिजो। उन खां अलावा दोस्तों इहो भी यादि रखिजो त हीअ मिस्टेकूं सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु एंटरटेनमेंट लाइ रिकॉर्ड कयूं पियूं वञनि। ऐं वीडियो शुरू करण खां पहिरियां जेके भी दोस्त हाल ताईं मुंहिंजे हिन चैनल ते नवां पिया अचनि, उन्हनि खे मुंहिंजी गुज़ारिश आहे तो मुझे इन चैनल के सब्सक्राइब करे ऐं बेल जी आइकन के ज़रूर दबाए छॾिजो ताकि इन क़िस्म जा वधिक वीडियो तव्हांखे बर वक्त मिलंदा रहनि। तो दोस्तों हाणे हलूं था पंहिंजे अॼु जे वीडियो जी तरफ़। मिस्टेक नंबर 1। दोस्तों इन सीन में तव्हां ॾिसो त ही हितां भॻा था अचनि ऐं खामखा हिन जे मथां टपो था ॾियनि, जॾहिं त हेतिरो ही रस्तो खुलो पियो आहे, हितां बि अची सघनि पिया, पर न, हिननि खे हरू भरू हिन जे मथां ई टपो ॾियणो हुयो। हेतिरो ही रस्तो खुलो पियो आहे साफ़ साफ़, हितां बि त अची सघनि पिया न, पर हितां न आया। लॻे थो त हिननि खे टपा ॾियण जो वॾो शौक़ु आहे। बहरहाल दोस्तों हीअ बि हिकु वॾी मिस्टेक आहे हिन टेली फिल्म में। उमेद थो कयां त हीअ मिस्टेक तव्हांखे सम्झ में अची वई हूंदी। मिस्टेक नंबर 2। दोस्तों इन सीन में तव्हां ॾिसो त हिते सधोरो अचे पियो त हेॾी वॾी हवा पई लॻे ऐं बि उॾामंदो नज़र अचे पियो। ये ॾिसो दोस्तों सदोरे जे अचण जे करे काफ़ी सारी हवा खुली वई आहे या हिते काफ़ी मिक़दार में बि उॾामंदे ॾिसण में अचे पियो। पर दोस्तों सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु 2 सेकंडनि खां पोइ जॾहिं कैमरा हिननि जे पेरनि ॾांहुं ज़ूम थी करे त तव्हां ॾिसो हिन जे सलवार जा पांचा, एॾी वॾी हवा आहे पोइ बि हिकु ज़रे जेतिरो बि कोन था लुॾनि। जॾहिं त एॾी वॾी हवा आहे जंहिंमें ही बि उॾामंदो नज़र अचे थो, पर जेकॾहिं दोस्तों तव्हां हिन जी सलवार जे पांचे ते गौर कंदा त उहो त ज़रे बराबरि जेतिरो बि कोन पियो लुॾे। दोस्तों इहो कीअं मुमकिन आहे त मथे हवा तेज़ पई लॻे ऐं हेठि वरी कुझु बि न हुजे। दोस्तों हीअ हवा वारो जेको सीन आहे, हिन जो इफेक्ट दोस्तों हथ वारे पंखे सां कयो वियो आहे, बल्कि एॾी वॾी हवा हिन सीन में हिते कोन्हे। दोस्तों हीअ बि हिकु वॾी मिस्टेक आहे हिन फिल्म में। उमेद थो कयां त हीअ मिस्टेक तव्हांखे सम्झ में अची वई हूंदी। ऐं दोस्तों मूंखे कमेंट सेक्शन में ज़रूरु ॿुधाइजो त हीअ मिस्टेक तव्हांखे सम्झ में आई या न। मिस्टेक नंबर 3। दोस्तों हिन सीन में तव्हां हिन सदोरे जी ॿांह ते ॿधल वाच ते गौर कयो त दोस्तों हिन वक़्तु हिन वाच में 11:15 थिया आहिनि। दोस्तों हिकु दफ़ो तव्हां ॿीहर ॾिसो त हिन वक़्तु हिन वाच में 11:15 थिया आहिनि। ऐं दोस्तों जॾहिं 2 मिंटनि खां पोइ हीउ सीन थो अचे त तव्हां दोस्तों हाणे वरी हुन सदोरे जी वाच ते गौर कयो त हाणे वरी हिन वाच में 3:37 थिया आहिनि। दोस्तों हुते सीन में सिर्फ़ु 2 मिंट गुज़रिया आहिनि, पर हिते वाच में पूरा 4.5 कलाक गुज़री विया। दोस्तों इहो कीअं मुमकिन आहे? 11:15 मां 2 मिंटनि जे अंदरि 3:37 कीअं थिया? दोस्तों हीअ बि हिकु वॾी मिस्टेक आहे हिन फिल्म में। उमेद थो कयां त हीअ मिस्टेक तव्हांखे ज़रूरु सम्झ में आई हूंदी। मिस्टेक नंबर 4। दोस्तों हिन सीन में तव्हां हिते ॾिसो त हिते बिहु उॾामी रहियो आहे। दोस्तों हाणे हिन वक़्तु का हवा बि कोन्हे ऐं हिन बिहु खे हिते उॾामण जी का ज़रूरत बि कोन्हे। दोस्तों हीअ हथ सां बिहु उॾामे पियो वञे ऐं हिन सीन खे हिन बिहु जो इफेक्ट ॾिनो पियो वञे। हा दोस्तों तव्हां मूंखे ॿुधायो त हिते ही बिहु ज़ियान करण जी कहिड़ी ज़रूरत हुई? खामखा पाण खे बिहु मां भरण जी कहिड़ी ज़रूरत हुई? इन सीन इफेक्ट जी का बि ज़रूरत कान हुई। हीअ ॾिसो दोस्तों एतिरो बिहु उॾाइण जी कहिड़ी ज़रूरत आहे? दोस्तों हीअ बि हिकु वॾी मिस्टेक आहे हिन फिल्म में। उमेद थो कयां त हीअ मिस्टेक तव्हांखे सम्झ में अची वई हूंदी। ऐं दोस्तों मूंखे कमेंट सेक्शन में ज़रूरु ॿुधाइजो त हीअ मिस्टेक आहे या न। मिस्टेक नंबर 5। दोस्तों हिन सीन में तव्हां हिन शख़्स ते गौर कयो त हीउ शख़्स हितां वेंदे वेंदे कैमरा में निहारींदो पियो वञे। दोस्तों तव्हां गौर सां ॾिसी सघो था त हीउ शख़्स हितां वेंदे वेंदे कैमरा में निहारींदो पियो वञे। दोस्तों हिनखे शायदि डायरेक्टर सही तरीक़े सां न सम्झाए सघियो त सीन रिकॉर्ड करण वक़्तु कैमरा में न आहे निहारणो, पर दोस्तों हिन कैमरा में निहारे छॾियो। इन करे हीअ बि हिकु वॾी मिस्टेक थी वई हिन फिल्म में। दोस्तों उमेद थो कयां त हीअ मिस्टेक तव्हांखे सम्झ में अची वई हूंदी। मिस्टेक नंबर 6।
दोस्तों इन सीन में तव्हां हिन शख़्स ते गौर कयो त हीउ शख़्स मार खांदे वक़्तु बि ॾंद पियो कढे। हीउ ॾिसो दोस्तों मार खांदे वक़्तु बि ॾंद पियो कढे। दोस्तों हिन खे शायदि डायरेक्टर सही तरीक़े सां न सम्झाए सघियो त मार खाइण वक़्तु मार खाइण जा एक्सप्रेशन चेहरे ते ॾिए, पर दोस्तों हीउ त अञा ॾंद पियो कढे। दोस्तों नवां अदाकार खणंदा त ईअं ई थींदो। दोस्तों मार खाइण वक़्तु हिन जे खिलण जे करे हीअ बि हिकु वॾी मिस्टेक थी वई हिन टेलीफिल्म में। उमेद थो कयां त हीअ मिस्टेक तव्हांखे सम्झ में अची वई हूंदी। ऐं दोस्तों मूंखे कमेंट सेक्शन में ज़रूरु ॿुधाइजो त हीअ मिस्टेक आहे या न। दोस्तों अॼु जे लाइ हिन वीडियो में बसि एतिरो। उमेद थो कयां त हीउ वीडियो तव्हांखे पसंदि आयो हूंदो। जेकर हीउ वीडियो तव्हांखे पसंदि आयो आहे त हिन वीडियो खे लाइक कंदा, दोस्तनि सां शेयर कंदा ऐं हिन वीडियो में प्यार भरी कमेंट बि ज़रूरु करे छॾींदा। दोस्तों यादि रखंदा त हीअ मिस्टेकूं सिर्फ़ु फिल्मी मिस्टेकूं आहिनि, न कि पर्सनल मिस्टेकूं आहिनि। तंहिं करे हिननि मिस्टेकनि खे पर्सनल न वठिजो। ऐं उन खां अलावा दोस्तों इहो बि यादि रखिजो त हीअ मिस्टेकूं सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु एंटरटेनमेंट लाइ रिकॉर्ड कयूं पियूं वञनि। उन खां अलावा जेके बि दोस्त हल ताईं मुंहिंजे हिन चैनल ते नवां पिया अचनि उन्हनि खे मुंहिंजी गुज़ारिश आहे त मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब करे ऐं बेल जे आइकन खे ज़रूरु दॿाए छॾिजो ताकी मुंहिंजो हर नओं अचण वारा वीडियो सभ खां पहिरियां तव्हां दोस्तनि ताईं पहुची सघे। दोस्तों हाणे मिलूं था नेक्स्ट वीडियो में। तेसिताईं मूंखे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।